सजाए दो ठगलियों शाद कबा आयो नबी प्यारो नबी सुनो नबी दिलबर नबी मदीने वाले जमी लात कबा। अम्मा हलीमा कहती भई मां महबूबन के मुख्तसर वक्यो तो मां हलीमा जे मोहब्बत वारो भी तवीला मां थी मरना मां महबूबन के खड़ी करे जना उते पोट मां चंद रातियों गुजरियो सहेलियों आयो और तो आयो हलीमा गरीब हुई है मिस्कीन हुई है तो अटे एतरा पैसा तेरा मोदीनार कौन होंदा हा जन सा तेल खरीद करे पंजे घर जालिया रोशन करी है तो जाली जा पंजे घर जालिया रोशन करी हलीमा किदा तेरा पैसा दई किदा तेरा मोदीनार आ दई जन सा तेल खरीद करे पंजे घर जालिया सारी रात रोशन करे चली दिया हजरत अम्मा हलीमा सादिया फरमाती भई वाके गरीब जरूर आया लेकिन या रोशनी दिए वारी ना है। तवज्जो था क्या लगे अम्मा भला है रोशनी सजी सजी रात तो जो घर रोशना या रोशनी किधाई हजरत अम्मा हलीमा थी चाहे गरीब जरूर आया मिस्कीन जरूर आया लेकिन या रोशनी तेल वारी ना दिए वारी ना बल्कि 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 एड़ो तामना जो लाल मिलो जेके रात जो सुमारी दी आया मुस्तफा दे बदुआ चेहरे मां रात जो नूर जो लाटो निकर जो सारी रात हलीमा जो घर रोशन होदो राजा चो सुभान अल्लाह कुर्बान मदीने वाले साईं जे कमाल का कुर्बान मदीने वाले साईं जे मर्तबे ता अम्मा आयशा खां भी भले पुछी दिसो त महबूब नूर आहने आना अम्मा थी फरमाए मुख्तसर अर्ज़ कया अम्मा थी फरमाए मां कुछ सिधी रही हुयम अचानक मुझे हथ खां सुई गिरी पई हां जको दियो विसामी वियो सोचा पई त कीअं मां सुई खे गोया अचानक अल्लाह जा महबूब आया दिलबर नबी मुस्कुराईंदा आया महबूबन जे विधीदार दंदन मुबारकन मां नूर जो लाडू निकतो जो कख पन में ज़ाहिर थी पिया अम्मा थी फरमाए मुंहिंजी गुम थियल सुई बे मिली वैया सुभान अल्लाह मुस्तफा शान अहां जो शाहिया जो जो हुआ की जो हाथ दखनाओ मुस्तफा शान अहां जो शाहिया अज ताईं हरी रब तो जहरी अज ताईं हरी रब तो जहरी तस्वीर न कहजी थाहिया मुस्तफा शान जो शाहिया सुभान अल्लाह उन महबूब जो खिलण बेमिसाल उन महबूब जो हलण बेमिसाल उन महबूब जो ॻाल्हाइण बेमिसाल उन महबूब जी शरीयत बेमिसाल उन महबूब खे रब जेको किताब ॾिनो आहे वो किताब बेमिसाल दोस्तो अज़ीज़ो हर शइ मुस्तफा जी अजीब बेमिसलो बेमिसाल त मदीने वारे साईं जो मीलाद बेमिसाल कुर्बान मदीने वारे साईं जी आमद का सभिनी जो अक़ीदो आहे न अच्छा वॾी ॻाल्हि जो महबूब आया सिर सजे में रखी तुंहिंजे मुंहिंजे लाइ दुआ करियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह टाइम पूरो लेकिन आखिरी लफ्ज़ ॿुध जा महबूब जमिया दिलबर हबीब दुनिया जे तख़्त ते आया सिर
रखी करे तुझे मुझे लाए दुआ जे मदीने वारा साईं दिल पर हबीब गारन में वनी करे टे टे रातियों रोना तरह भी तुझे मुझे लाए दुआ जे मदीने वारा साईं दिल पर हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम ला मकान ते वया दोस्तों जी को तोड़े मुझे भी भोंटर इंदा दर दर ते इंदा लेकिन कुर्सी मिल दिया रैयत श्रेणी दिया कुर्बान मुस्तफा जे मेहरबानी का ओ ला मकान ते वया होते वे मदीने वाले सही मुखे मुखे नवे सारे होते भी अर्ज कर लगा मौला गुनहगार उम्मत जी पारत थई पर अन्या भी गाल मदना में सिंध के अंदर मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जगह गाल लिखिया जना मदीने वाला साईं सारी दुनिया का पर्दो मटे व्या मदीने वाले साईं जी ज़ियारत दे लाए सहाबी इंदाया हजरत शुक्रान होते जना मुझो वारो आयो मुझो दिठम महबूबा जा लब मुबारक जुरी रहा और महल में मदीने वाला साईं दिल पर हबीब दुआ घुरी रहा मौला मुझे गुनहगार उम्मत जी पारत थई पर महबूब अज मजार में उठे वे तो मुझे लाए दुआ हदीस में जाऊं अन अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु قال رسول الله صلى الله عليه وسلم إن لله ملائكة سياحين يبلغوني عن أمتي السلام قال رسول الله صلى الله عليه وسلم حياتي خير لكم تحدثوني وتحدث لكم ووفاتي خير لكم تورد علي أعمالكم وما رأيت من خير فحمدت الله عليه وما رأيت من شر استغفرت الله لكم او كما قال النبي صلى الله عليه وسلم हुजूर फरमाता पिया मलाइका सगोरा जेको मुंहिंजो उम्मती दुरूद थो पढ़े खणी मूं ताईं पहुचाइनि था पिया पाण फरमाता मूं मुस्तफा जी हयाती बि तव्हांजे लाइ भली आहे इन जे करे नवां मसाला सघो था पिया रब जे तरफ़ां रहमत नाज़िल थिए थी पई पर कमाल वारी ॻाल्हि पाण फरमाता पिया वफ़ाती खैरुल लकुम मां मदीने वारो साईं ज़ाहिरी दुनिया ता पर्दो मटे वञा उहा बि घड़ी तव्हां लाइ भली आहे और के सोना भी जिंदगी का भलिया पैसे बरकता पैसे रहमता पर सोना भी भैया गाल संग में कान थी थे सारी दुनिया का पर्दो मटे वञो कोई असां जे लाइ कीअं भलो आहे हुजूर फरमाता पिया इन जे करे जो मां मज़ार मुबारक में हूंदुमि तू रदु अलैहि अमालकुम तव्हांजा अमाल नामा पेश कया वेंदा वमा रअयतु मिन खैर उन में तव्हांजो नेकियूं ॾिसंदो आहियां तव्हां ते राज़ी थी खुदा जो हम्द बयान कंदो आहियां नमाज भी नेकी रोज़ो भी हज भी नेकी मीलाद जी महफिल भी त नेकी आहे इन नेकी खे बि ॾिसी मदीने वारा से तुझे मुझे मदा राज़ी थींदा या न थींदा सुभान अल्लाह पर अॻिते पाण कमाल वारी ॻाल्हि फरमाईंदा पिया पाण फरमाईंदा पिया राइतु मिन शर्र पाण फरमाईंदा जंहिंजे क्यों ॾिसंदो आहियां तव्हां ते राज़ी थी ख़ुदा जो हम्द कंदो आहियां पर जेॾी महिल हुन में तव्हांजे अमाल नामनि में गुनाह ॾिसंदो आहियां बुरायूं ॾिसंदो आहियां बेहयायूं ॾिसंदो आहियां मदीने वारा साईं फरमाईंदा पिया मज़ार पुर अनवार में भी तव्हांजे लाइ बख़्शिश जूं दुआऊं घुरंदो आहियां जेको महबूब अॼु बि गुंबदे खज़रा में तुंहिंजे मुंहिंजे लाइ दुआ घुरे अहिड़ो प्यार ॿिए कंहिंजो नथो थी सघे अबुआ अमड़ा मिट अथव दोस्त अथव वध में वध कुलड़ो ॾेई क़बर ताईं पूरे हया ईंदव अॻिते साथ न ॾींदव जे अॻिते साथ ॾींदव त मदीने वारो साईं ॾींदव ओ महशर जो मैदान नफ़्सा नफ़्सी जो आलिम पी पुट खां बेज़ार पुट पी खां बेज़ार अल्लाह जे क़ुरान जी ॻाल्हि आहे हे जान वारा उज़वा बे दुश्मन हाँ जिते सब छॾे वेंदव
जे कुते में कमी दो तो मदीने वारो साईं सब छडेरा गरीब समझी के जो नमो के सहारो भाऊ साईं जयमत मुई जो मदीने वारो राजा जो शेर बिला याद होते तकरीर खत्म शिनी दोस्त ना तो छदींदा तछा है जो दोस्तम छजो त छा थी सल सोनो हबीब को न मटे शिनी दोस्त ना तो छदींदा तछा है शिनी दोस्त ना तो छदींदा तछा है मेड़नी मुई मजोता मेड़नी मुई मजोता ओ महबूब ताहे छिनी दोस्त ना तो छनीदा तछा है इन जे करे था मिलाद के छो तो महबूब दुनिया आखिरत में असांजी तोजी मुंहिंजी ज़मान ज़मान व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह। इन वक्त इश्क जी झलकी फ़कीर गुलाम कादर मोरे का मोहब्बत इश्क जो मुझे मुस्तफ़ा जो कबूल मोहतरम जनाब फ़कीर गुलाम कादर साहब। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हक सजा दोस्तों पढ़ा थी गया आवाज़ ते थोड़े दो बोना नालो लिखराइण ला हुकुम थियो ते लिखराइ था वठो इहा त काल तव्हां ॿुधी हूंदी त मुंहिंजा महबूब करीम जॾहिं मदीने पाक जे घटिन मां ईंदा हुआ त का ॿुढड़ी वेचारी हूंदी हुई जेका गंद घर जो बेड़े सीड़े रस्ते में उछलाईंदी हुई महबूब करीम थे बैठे नहीं हुआ नजर कान आई तो महबूब करीम मस्जिद नबी में वेही करे ऐं असहाबन खां पुछन पिया त उहा माई वेचारी नजर कान थी अचे उहा काॾे वई उन खे कंहिं आशिक़ ईअं मोतियुनि जी हिकिड़ी दरिया में पोयो आहे चंद अशार आका पुछो असहाबन खां दस्यो माई बेचारी काॾे रस्ते में गंद गाह कंडा उछलाइण वारी काॾे वई ओ रस्ते में गंद गाह कंडा उछलाइण वारी काॾे वई आका पुछो सहाबन खां दस्यो माई बेचारी काॾे वई हाणे मां तव्हां खां थो पुछां कसम अथव ख़ुदा जो पंहिंजे दिलि खां पुछो त जेका गंद उछलाईंदी हुई महबूब उन खे बि कोन विसारियो तव्हां खे कान विसारींदो जन्नती आहे कसम ख़ुदा जो ही मिलाद जो महफिल ही का मज़ाक आहे भली हो चवन था कहीं ये पासो नचन था भली चवन असा के ने चमन जी परवाह ना असा के ने तारन जी परवाह ना असा महबूब के मिलाद में नचदासी कुलदासी महबूब के याद कंदासी उन्हें के सदा कंदासी तो मुझा दोस्तों मां हींअर पोड़ो थी वियो आहे मूंखां हींअर कोन नालो लिखा नालो इन करे मां माज़रत थो वठां तव्हां खां मिड़ई साईं जन चयो नालो लिखा मां नालो लिखायो महिरबानी सदाएं दो की आती रहेगी
जिन्हें सुन के दिल शाद होता रहेगा। खुदा अहले सुन्नत को आबाद रखे। मेरे दिल पर कमीनाद होता रहेगा। सबका मेरे तमाशा बनी जा ऐसा जो इन अंगण दे आयो खुसूसन सैकिबुला अली मुर्तज़ा साहब सैयद अली साहब उस्ताद मोहतरम सैयद अशरफ अली साहब सैयद मौलाना गुलाम मुस्तफा साहब खुसूसन असा के परे का आया मेहमान मैं वो जो सलाफात इनायतुल्लाह कादरी साहब उस्ताद साईं मौलाना मनोहर साहब जो स्टेज पे बैठल मोरे दाया दोस्त है इन पिंडा मैं वो जो मस्ताना टे पहरी कम क्या कयो हिते पई इन जगह ते इको जी जगह ते गदा जी गदो जन सास कयो पिया आए वेठो असा मारा कोसो से वो नमाज पढ़े मस्जिद में यो देखना मान नमाज पढ़ा पे मसला चला जी बोल भी चढ़ो दरवाजा और रोड के जब सोचो तो करा कृपा देना बोल बोले वो मजो बस अने आचार्य रथे वाले दिल पर लाए जने सदके तो जहां मजो जने सदके कहना जने सदके दुनिया सागे दर्शन में नसीब आई अरे मक्के जे सरजमीन ते कोई पत्थर का इंसान रहंदा जेके पांजे न्याण के जिंदा कब्रन में दफन कंदा एतरे कदर जी हालत है जो मुर्दार कुत्ता खाता यारी कंडीशन हुई जो पाजे बच्चन के जेके खोखड़ी होन खजूर वाले को कुत्ते खारंदा ओए खत्म थी विधि होन जेके मोजा सा जोराबा पया ओए चमड़े जा होंदा के 55 12 के बाद में चबाड़ी बाग मन दी भूख खत्म थी इन नुकर के खत्म करने वालो आपका जो लाल आयो आया ऐसा जिम्मेदार से अगर इन थोड़ी गाल के ॾिसंदो न तो फलाणा ही का चवण कुछ न थींदो फलाणा ही चवण वारा तो खुदा मां राज़ी भी ना है न मञण वारा नथा वठन ही आमिना जे लाल जो मीला जा आहे 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 रहंदो 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 असा हुजो न हुजो महेश असा के बतायो तो मुझे महबूब जी तारीफ लखे गाईंदा सुभान अल्लाह हिकड़ा वींदा जे वरी त करोड़े वारी बाई इन जगह पे हमेशा 13 सालियाना जलसो मोहतरम जनाब शबीर अहमद नियाजी साहब ईंदा आहिनि के याद इत्तेफाक यो थियो कोरोना जे मसले जे करे परमिशन जो सबब हो असा उन के दावत ॾिनी आखिरी 3 ॾींहंनि में हिन जलसे जे लाइ को महीनो पहिरां तयार थियल आहे अनारे जो ॾियारो पर चंचल 4 ॾींहं इश्तिहार में असा कोन छपराए सघियासीं ऐं मोहतरम दोस्त आया असांजो मक़सूद अहमद इनके चेक में बात में पांजे तरफा ठाए फेसबुक ते लगाए छे यो शायद सरबात के खमीस जे ॾियारे इत्तेफाक यो थियो असा दावत में किबला साहब मुफ्ती अब्दुर्रहीम साहब के कोई खमीस ते महता मोटरसाइकिल ते नौ डेरो साईं वडी कोशिश की ता इंदा जरो ना पर महेश ने जो तो मुझे महबूब जी तारीफ करोड़े गाईंदा हिकड़ा वींदा जे मरीद वरी अरबे वरी गाईंदा सना खान महबूब जा खुटदा रहन जे अचण या न अचण सा मां हुई भी इन गाल जो कायल आया शख्सी प्रोग्राम जो मां कायल आया कदे को राणे जो जिक्र हरफ अना ला जिक्र का पियो वधंदो खुटंदो न अंदाजो पाण रोदा का कमी आई आहे तो शबीर अहमद नियाजी कोन तो अचे उन जो नालो बोले तो माण्हू भला भजदी वञनि इत्तेफाक इहो साईं की भला पीर तरीक़े रहबर शरीफ साईं मिठड़ो शुहाफी लोड़ाई उन जो 2 हफ़्ता 3 हफ़्ता पहिरियां मादे जे जगह ते नाहे बिलाल हबशी चई हो तो मुंहिंजी आज़ाद अल्लाह तरी सदा ज़मीन का अर्श नहीं भुलंदी पर
आहे तव्हां खे करोड़ हा मुबारक ख़ुसूसन सभिनी हेठि वेठल जो थोराईंदो आहियां पोइ अदा इन जॻह ते विहण में जेको रंग आहे उन जो मज़ो ई पवंदो वो एक हदीस बात पढ़ी अगर मोहब्बत सा को मानो ॿुधे का ॻाल्हि इत्तेफ़ाक़ सां अख मां ॻोड़ो अचे पर हेठि न वहे बिंबड़नि में फांसी पवे उन ॻोड़े जे सदके अल्लाह ताला हुन जी ज़िंदगी जा माज़ी जा सभु गुनाह माफ़ फरमा छॾे पर इहो बि पढ़ियमि को मूं जहिड़ो बदकार गुनाहगार चोटीअ जो तकरीर पे कई हिकिड़ो गुनाहगार वरी को हेठि वेठो उन तकरीर पे ॿुधी उन में रोई ॾिनई मौलवी साहब गुज़ारियो भला या अल्लाह ॾाढो गुनाहगार हो अल्लाह फरमायो वाक़ई गुनाहगार हो